अस्सलाम वालेकुम। आवां महबूब उमर जो मुझे चैनल में नवन दोस्तन के भली कार चवां थो। दोस्तों अॼु जो टॉपिक है के दोस्त बार बार मैसेज करे यो चयो त यार सिंधी कीबोर्ड ॿुधायो को सुठो सिंधी कीबोर्ड हुजे जंहिंमें टाइम बचे ऐं ग़लतियूं वग़ैरह न थियनि। उन लाइ मूं कीबोर्ड डाउनलोड कयो आहे। तक़रीबन दोस्त हलाईंदा आहिनि ऐं जिन दोस्तनि खे ख़बर न आहे उन्हनि खे अॼु मां ॿुधायां थो त सभ खां बहितरीनु सिंधी कीबोर्ड कहिड़ो आहे। जी दोस्तो प्ले स्टोर ते वञी जी बोर्ड लिखो ऐं इंस्टॉल कयो। उन खां पोयां इंस्टॉल ही मूं ऑलरेडी इंस्टॉल करे रखियो आहे। हाणे तव्हां इनखे ओपन करे लैंग्वेजिस में अचो। हिते तव्हांखे हेठि साए कलर जो बटन मिलंदो एड कीबोर्ड, हिते क्लिक कयो। हेठि स्क्रॉल करे सिंधी खणो। जी दोस्तो सिंधीअ ते क्लिक करण सां 3 सिंधी लैंग्वेजिस मिली चुकियूं आहिनि। हिकु अरबी, देवानगरी, 3 लातीन। तव्हां कहिड़ी शामिलु करणु चाहियो था? अक्सर असां जेकी लिखंदा आहियूं उहा अरबिक आहे। जेकॾहिं तव्हां इमो अॻु में ई एड करे रखी आहे त हाणे मूंखे ॿुधाए पियो त ही अंग्रेज़ी वारी सिंधी एड कयो। जी हा, जीअं आउं ABCD सां सिंधी लिखंदुसि ऐं उन जो आउटपुट आहे उहो सिंधीअ में ईंदो। जीअं दोस्तो आउं लिखंदुसि त अंग्रेज़ी अखर पर लिखबा सिंधी अखर। उनखे ऐड कयो। जी दोस्तो हीअ ऐड थी चुकी आहे। हाणे असां वेंदासीं डिक्शनरी में। डिक्शनरी तमामु ज़रूरी आहे। तव्हां डिक्शनरी ते अचो ऐं डिक्शनरी अचण खां पोयां तव्हां हिते अचो पर्सनल डिक्शनरी। जी हा, अंग्रेज़ी जी पर्सनल डिक्शनरी इंस्टॉल आहे। हाणे असां ईंदासीं सिंधीअ जी पर्सनल डिक्शनरी ते। त असां सिंधीअ ते क्लिक कंदासीं। हाणे डिक्शनरी जी दोस्तो इन बटन खे दबाइण सां हिते तव्हां सिंस नाउ ते क्लिक कयो। या ऑलरेडी डिक्शनरी यूज़ करे रहियो आहियां, इन करे मूंखे ॿुधाए पियो त तव्हां डिक्शनरी जेकॾहिं तव्हां ऑलरेडी न आहे तव्हां डाउनलोड कयो। ही मुंहिंजी ईमेल आहे या कंहिं ॿिए अकाउंट जे ज़रिए बि डिक्शनरी डाउनलोड करे सघां थो। तव्हां हिन ते क्लिक करे ओके कयो। जी दोस्तो मुंहिंजी डिक्शनरी डाउनलोड थी चुकी आहे। हाणे असां कुझु लिखंदासीं। व्हाट्सअप खोलियो या को बि मैसेंजर खोलियो ऐं उते लिखो। उते मां कुझु लिखंदुमि। जी असां हिते जीअं लिखंदासीं। हाणे डाउनलोड करियो प्ले स्टोर तां गूगल जो बहितरीन। जी दोस्तो मां ॼाणी वाणी कीबोर्ड ग़लति लिखां थो त उनखे जेकॾहिं उन जी स्पेल यानी हिजे सही न हूंदी त ही कीबोर्ड उनखे सही करे छॾींदो या उन जे हेठां लकीर अची वेंदी। जी ध्यानु ॾिजो हिन जे हेठां ॻाढ़ी लकीर अची चुकी आहे। जेकॾहिं हिनखे आउं सही कंदुसि त ही कीबोर्ड जी दोस्तो नंबर 2 असां लिखंदा त आहियूं पर उहे अखर छिटा करे लिखणु ज़ेर ज़बर वग़ैरह वग़ैरह किथे हूंदियूं आहिनि। जी हाणे असां उन्हनि खे थोरो छिटो करे लिखंदासीं। ध्यानु ॾिजो हेठि बटन आहे नुक़्ते ते दॿाईंदा तव्हां थोरो मथे वञी हिते क्लिक कयो। हाणे ॾिसो
हीअं तव्हां छिके लिखी सघो था। पर जेकॾहिं तव्हां हिन ते क्लिक कंदो त ॿुधाए पियो त हीअ अखर डिक्शनरी में मौजूदु न आहे, हिनखे डिक्शनरी में मौजूदु कयो। या थोरो कटींदो तव्हांखे असां मिली वेंदो, हिते क्लिक कयो जी। ज़ेर ज़बर पेश वग़ैरह तव्हां ॾिसी सघो था, हिते सभु कुझु मौजूदु आहिनि। कुटियल अखर तव्हां जॾहिं फे फानोस खे जले बीहंदो, फे फीथो अची वेंदो, ॾेॾर खे जले बीहण सां ढेल ढगो अची वेंदो। ऐं काफ़ी सारा अखर तव्हांखे नज़र ईंदा हूंदा। वधीक हिन जी सेटिंग जे लाइ हिते क्लिक करे बियो ऐं सेटिंग जे आइकन ते अचो। हाणे तव्हांखे लैंग्वेजिस ऐं कीबोर्ड सेटिंग ते उहो साॻी सेटिंग। ऐं हाणे तव्हां हिन जी का बि थीम जेकॾहिं तव्हां चाहियो था त हिते मुंहिंजी तस्वीर अचे, तॾहिं बि तव्हां पंहिंजी गैलरी मां का बि तस्वीर खणी हिते रखी सघो था। या तव्हां हिन जो कलर कारो, साओ, अछो, ॻाढ़ो जेको रखणु चाहियो पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ रखी सघो था। जी दोस्तो, हाणे ॾिसो कारो कीबोर्ड थी वियो आहे। हिनखे दॿाइण सां लैंग्वेजिस चेंज थींदियूं रहंदियूं। दोस्तो, ही कमाल जी सिंधी आहे। हिते असां लिखंदासीं, असां सिंधी आहे, पर मुंहिंजो नेट न हलण करे हिन जी डिक्शनरी अंग्रेज़ी आहे। इन करे अरबिक सिंधी रखो। हाणे कुझु बि लिखो। दोस्तो, उमेदु आहे अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे त पोइ जेकॾहिं तव्हां पंहिंजे पारां मूंखे को इनाम ॾियणु चाहियो था त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। अलाह भाई।